साईं टेऊंराम साहब कोई भोग भोगिया न, जेको माण्हू भोग न भोगींदो त भगवान भोग भजो, भगवान भोग तजो भगवान भजो। छा चयमि? भोग तजो भगवान भजो। जंहिं भोगन खां किनारो कयो आहे उनखे परमात्मा पाणी मिलंदो, उनखे ॿी कंहिं मथे खां सूरज जी ज़रूरत कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। त मूं तव्हांखे ॿुधायो साईं टेऊंराम साहिब जेॾी महिल जवानीअ में वेठा हूंदा हुआ, तंहिंखां पोइ बि झंगली डौरा हूंदा हुआ, डौरा था खाधा हूंदा। आचार ठाहिबो न आहे, खाईंदा आहियो। आचार में थोड़ा खटा थी वेंदा आहिनि, पर खटा तॾहिं बि न हूंदा आहिनि, थोड़ा कसारा हूंदा आहिनि, हा न। ऐं जंहिं महिल ताज़ा वठी अचो डौरा मिलंदा था बाज़ार में, हिकिड़े ॾींहुं खाइण में कोई तकलीफ़ कुझु कोन थींदव, पाण बीमारी लही वेंदव। सुठी ॻाल्हि त ॿुधायो, ख़राबु ॻाल्हि न आहे। पाव खनि डोरा वठी अचो, मिलंदव बि सस्ता। भले हेॾी महांगियूं भाॼियूं के 100 रुपए किलो भाॼी बि मिलंदियूं आहिनि, हा न। भिंडियूं 80-90 रुपए किलो न थींदियूं आहिनि, अञा बि मथे। ऐं हीअ तव्हांखे किला मिलंदव 10 रुपए, पाव वठी अचो 5 रुपए 2.5 रुपए जा। ऐं थोड़ा अधु पाव खनि, 100 ग्राम खनि, 50 ग्राम खनि, थोड़ा पाणीअ में टहिकाए लूणु विझी खाई ॾिसो, सॼो ॾींहुं रोटी न वणेव। पर साईं टेऊंराम साहिब उहो खाधई। कॾहिं खाधई साईं? कहिड़ी उमिरि में खाधई भाऊ? मां उमिरि ॿुधाई हींअर, इहे 35-37 साल उमिरि हुई। इन नंढी उमिरि में जवानीअ में भोग दुनिया जा छॾे परमात्मा जो भजन कंदा हुआ। कंहिंसां कावड़ न कंदा हुआ, क्रोध न कंदा हुआ। अची किन बाहियूं लॻायूं लॻायूं त लॻायूं, लॻाइनि पिया, साम्हूं ॾिसनि पिया। ताक़त बि आहे, तंहिंखां पोइ बि कंहिंखे चयनि कुझु न। जॾहिं एॾी भक्ति केरु करे त पोइ परमात्मा केॾांहुं लिखी वेंदो छा? परमात्मा 100 पातलनि जे हेठि थींदा कान्हनि, ईअं त लखे थींदा आहिनि। हेठि दॿियल हुजे पाणे ॿाहिरि निकिरी ईंदो। भगत करे पाताल में प्रगट हो आकाश, रजवती नो लोक में छिपे हरिका दास। भगवान किथे लिकी न वेही सघंदो आहे, छाकाणि त अहिड़ो कोई भजन करण वारो तिखो अचे त भगवान छा कंदो? भगवान उन अॻियां हथ ॿधी हाज़ुर थी वेंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम।